अॼु असां ॻोठ मलू फ़क़ीर महर पासनि में जेके तारीख़ी ॻोठ आहिनि उन्हनि में वाढनि जो ॻोठु ऐं अछ मंठार वसाण, इहे तमामु वॾा अहम ॻोठ आहिनि। हीउ जेको मुक़ामु आहे उहो आहे हरतली फ़क़ीर जे हवाले सां। त हरतली फ़क़ीर खां वेंदे हीउ जेको मुक़ामु आहे हिन में असां ॾिसूं था त काफ़ी अहम शख़्सियतूं जेके आहिनि हुर तहरीक जे हवाले सां, पीर साहिबनि जे हवाले सां, जमात जे हवाले सां हिते मदफ़न आहिनि। पर ख़ासि तौर ते जेके हिन इलाइक़े में जेके सखी मर्द जेके हुआ, जिन में संघार वसाण जो नालो अचे थो, बिलावल वसाण जो नालो अचे थो, मंठार वसाण जो नालो अचे थो, ऐं हिते ख़ुदि जेको आहिनि सो वॾेरे सईद ख़ान वसाण जी जेका तुरबत, माना चवण जो मक़सदु त काफ़ी हिन ख़ानदाननि जूं आहिनि। त वॾेरे साईं खे गुज़ारिश कंदुसि त हिन मुक़ाम जे बारे में हरतली फ़क़ीर खां वेंदे जेके बि जमात जा अहम माण्हू हिते दफ़न आहिनि या उन्हनि जी जेका हिस्ट्री आहे थोरी घणी, ॿियो ख़ासि तौर ते हीउ जेको पोयां कंडो जेको आहे इहो बि 200 साल पुराणो आहे। त वॾे लाल ख़ान खे गुज़ारिश आहे त चंद लफ़्ज़ इन हवाले सां असांखे रिकॉर्ड कराए। असांजे क़ब्रिस्तान जी शुरूआत जेका आहे शायदि हायतली फ़क़ीर त हुनजो हिकिड़ो तख़लुस खणी चइजे उहो हो, बाक़ी असुल हुनजो नालो नूर मोहम्मद हो, चांग हो, नूर मोहम्मद चांग। चांग जी साईं। पक्का चांग जे पासे जो। हाँ। पोइ जॾहिं पीर साहिब कोट धणी बादशाह हिते दावत ते आयो त पोइ फ़क़ीर हिते माना आयो ऐं हिते ई रहिजी वियो। पोइ हिते ई रहियो ऐं पोइ जॾहिं पीर साहिब जो तंबू लॻो जेको हींअर जिते हिन जी मज़ार शरीफ़ आहे ठहियलु, उते तंबू लॻो, पोइ उते ई चईंदो मूंखे रखिजो उन दर वटि। पोइ बाक़ी उमिरि हिते ई गुज़ारी, हिते ई वफ़ात कई ऐं हिते ई रखियो। पर हीउ जेको पोयां तव्हां ॾिसो पिया कंडो, जी साईं, इहो असांजा जेके वॾा उन चवण मुताबिक़ त उहो उन वक़्तु मौजूदु हुयो, जेको हिन वक़्तु असां हुनखे काफ़ी महिनत करे अंदरां सॼो हुनखे सीमेंट सां ऐं सरे सां हिन सां भरायो आहे। हिन वक़्तु वरी बि थोरो सही हालत में अची वियो आहे, हीउ थोरो फोटाडोब करे वियो आहे। हा जी साईं। ऐं बाक़ी ॿियूं हिते तारीख़ी क़बूर आहिनि की असुलु ज़मीन संघार वसाणी जी, जेके नरीना औलाद कोन हो, सॼी ज़मीन जेका आहे 1600-1700 एकड़ ज़मीन हुई हुनजी। पोइ कुझु त पंहिंजे माना हिते असीं ॿ जेके ख़ानदान, ॿ जेके शख़्सियतूं जेके तव्हां सम्झो था, हिकिड़ो त बिलावल वसाण, ॿियो संघार वसाणी जी तव्हां ॻाल्हि था कयो। त संघार वसाणी जेका दाऊद वसाण, दाऊद वसाण, त इन्हनि शख़्सियतुनि थोरो अलॻि अलॻि ॻाल्हाइजे। जेके मिसाल संघार जी पाण ॻाल्हि कयूं था त संघार जो असुलु ॻोठ कहिड़ो हुयो? असुल ॻोठ ते मलू फ़क़ीर जे पासे में बि अची आख़िरी वक़्त में रहियो, त उहो असुल वाढनि जे ॻोठ में रहंदो। असुलु वाढनि जो संघार जे वालिद साहिब जो पीउ जो नालो का कुझु ख़बर आहे? मीर मोहम्मद नालो लिखियो पिया न ख़बर, उहो जेको तुरबत ते लिखियलु आहे संघार वारो मीर मोहम्मद वसाण। ऐं पोइ मीर चवंदा हुनखे, मीर असुल पूरो नालो मीर मोहम्मद, पर हू मीर चवंदा। माना हिन इलाइक़े जो तमामु वॾो ज़मीनदार हो। पोइ अॻिते हली उनखे चवंदा हुआ नरीना औलाद पुट जो कोन हो, त पोइ हू ज़मीनूं जेके आहिनि सो माना पोइ जमायत लाइ पीर साहिब लाइ माना वक़फ़ कयूं ईअं। पोइ बाक़ी जेका ज़मीन बचियली पोइ सॼी पीर साहिब नाले करे, जेका हींअर वक़्तु मौजूदु आहे, कुझु माण्हू वठी विया आहिनि ख़रीद करे भुटे साहिब जो दौर, बाक़ी ॿियूं सभु जेके आहिनि से माना तव्हां चवण मुताबिक़ त उन वक़्तु पीर वक़फ़ कई, कुझु उनजी न्याणी जो औलाद हुयो, कुझु उनखे आहे ज़मीन वग़ैरह काड़ी कशे ॿियो ॾेई वियो न वाढनि जे ॻोठ में सभिनी माण्हुनि खे कुझु कुझु ज़मीनूं ॾेई वियो। कुझु दोस्तनि खे जेके जेके हुनजे वास्ते वारा हुआ, कुझु माण्हू हुनखे रहंदो, किथे मानी खाईंदो, दावत खाईंदो, कंहिंजो हुनखे बिलाक जा बिलाक ॾेई वेंदो। माना एॾो सखी माण्हू हो, माना सखी महिमान 8 एकड़ ॾेई वियो। दुरमोन शीणो, दुरमोन शीणो होरो गाज़ी हो। जी साईं। हीअ ज़मीन पासे में मौजूदु आहे न मुक़ाम जे, हीअ 8 एकड़ आहे। हाँ, या उनखे ॾिनई। हींअर जेका पीराणी ज़मीन आहे तव्हां चओ त उहा जेका संघार वसाण जी। ऐं इन खां सवाइ संघार वसाण जे हवाले सां असां जॾहिं ॿुधूं था त हीअ रावचणी वारे पासे अफ़साने पासे माई कूंज वसाण जो नालो अचे थो, कूंज जो कड़ियो बि सॾिजे थो। किन माण्हुनि जी रिवायत इहा त उहा जेका हुनखे न्याणी हुई, उन न्याणी जो औलाद उहा उन इन बारे में मूंखे मालूमात कान्हे। ठीकु आहे। हाणे पाण हीउ जेको हीउ कंडो तव्हां ॿुधायो था, त हिन कंडे जी तारीख़ जेका आहे त माना पीर सिंह कोट वारे जी दावत हिते थियल आहे। हा थियल आहे, जिते हिते तंबू लॻो, जिते फ़क़ीर मज़ार आई। जी सर। माना इहो फ़क़ीर अॼु पहिरीं हुन इश्क में दुनियावी इश्क में कहिड़ो चइबो आहे, दुनिया जे इश्क मां पोइ जॾहिं मुर्शिदनि जो में अची वियो, फैज़ मिलियो त पोइ तारीख़ दुनिया हिते ई रहिजी वियो। पोइ हिते रहियो, हिते अची मूंखे रखियो। उतां पोइ क़ब्र शुरू थी या क़ब्रिस्तान पोइ ठहियो, संघार वसाणी जी ज़मीन में क़ब्रिस्तान। ऐं ॿिया हिते जेके पाण अहमद माण्हू सां जंहिंमें मिसाल और तरीक़े हवाले सां मंठार वसाण जो नालो बि हिते अचे थो, सादिक वसाण जी बि हिते ॻाल्हि आहे। अव्हां जो जेको आहे ॾाढो बाबा हिकिड़ो हर तरीक़े जो वॾा जेके छा चवंदा आहिनि किरदार या माण्हू जेके हिते जा ख़ासि तौर ते वसाणनि जी तमामु घणी मेजॉरिटी जेका आहे उन्हनि जो ई क़ब्रिस्तान आहे। ॿिया फ़क़ीर बि आहिनि, मोरा फ़क़ीर आहिनि, कासकेली आहिनि, पर घणो तव्हां जेके वसाण हिते तस्करी सभई वसाण वॾा वॾा नाला थी गुज़रिया आहिनि। या दाऊद वसाण बि हुनजी संघार वसाण जो माइट, बिलावल वसाण,
इहो संघारो सां इहे उन वक़्तु 8-10 घोड़नि ते वैटनि ते हलंदा पाण उठनि ते हलंदा ऐं 10 घोड़नि वारा गॾु हूंदा उन्हनि जा हेॾा वॾा ज़मीनदार लुंगियूं ॿधंदा हुआ ऐं 12 महीना जो बटाई जहिड़ा टोया या अलाए छा हूंदा टोया कासा जेके जंहिं ज़माने में हूंदा हुआ। बटाई ईअं माना विरहाए अध में छॾे राहियूं हलिया वेंदा माना अलाए केतिरा माना उहे सभु बि ईअं हलंदा।